जुमो इन जी रात जी फजीलत तो फरमीन मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह पाक हर शब जुमा यानी जुम्मा इन खमीस जी विच जी रात शुरू का आखिर ताईं आसमान दुनिया दा खास तजल्ली फरमाइंदो आहे। ऐं फरिश्ते खे हुक्म ॾींदो आहे जेको ही ऐलान कंदो आहे को मग़फ़िरत तलब करण वारो मां उनखे बख्शा, आहे को घुरन वारो मां उनखे अता कयां, आहे को तौबा करण वारो मां उनजी तौबा कबूल कयां। नंबर 2, जेको शख्स जुमे जे ॾींहुं फजर नमाज खां पहिरियां 3 दफ़ा अस्तगफिरुल्लाह अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवा व अतूबु इलैह पढ़े उन जा गुनाह बख्शिया वेंदा, चाहे समुंड जी जग खां बि वधीक हुजनि। हे आशिकान रसूल, हीअ क्लिप हर खमीस ते वायरल करे सवाब कमायो।